अॼु हितां निकितसि उते थोड़ी गर्मी हुई, पर शायदि ही पासो थोड़ो थधी हवा वारो आहे। हवा बि साम्हूं आहे। ऐं पोइ भिटाई जो बैत अॼु सम्झ में आयो अथमि त भिटाई इहा ॻाल्हि केॾी वॾे रूह सां चई आहे। ऐं ज़रूरु पाण पंहिंजो एक्सपीरियंस कयो हूंदो त तती थधी का कान्हे वेल वेहण जी। तती थधी का ईअं नथो चए त तती थधी आहे तंहिंजे करे हाणे माठ करे वेही घड़े मां पाणी जो गिलास पी वेही रहूं ऐं सुम्ही रहूं, या थाधलड़ी पी वेठा हुजूं, ईअं नथो चए। तती थधी का कान्हे वेल वेहण जी। मोमेंटम वेल या न आहे। हिम्मत करणी आहे, कोशिशि करणी आहे, जदोजहद करणी आहे। कान्हे वेल वेहण जी। हाणे वेल वेहण जी न आहे। मथां थियई ऊंधा पेर न लही पिरीअ जो। असां जॾहिं ऊंध अची वेंदई त पोइ उहो रस्तो जेको असीं हलणु चाहियूं था, ॻोल्हणु चाहियूं था, उहो ॻोल्हे न सघंदासीं। उहो रस्तो आज़ादी जो। आज़ादी कंहिंजी ख़्वाहिश ते, कंहिंजी फरमाइश ते, कंहिंजी रिक्वेस्ट ते, कंहिंजी डिमांड ते, या कंहिं ॿाहिरीं मदद ते तव्हांखे न मिलंदी। उहा तव्हांखे पंहिंजी हिमत ऐं मुड़सी करणी पवंदी, तॾहिं पॉसिबल आहे। बाक़ी असीं चऊं त असांखे केरु मदद करे या असीं ॿ टे प्रोग्राम न करे ऐं आज़ादी मिली वञे, ईअं कोन्ह थींदो। आज़ादी जो पंधु मूं पहिरीं बि चयो तव्हांखे, ॾुखियो आहे, डिघो आहे, अणांगो आहे, बेचरा आहे। उन लाइ कोशिशि करणी आहे, तॾहिं वञी असांखे उहा शइ मिलंदी। उन करे उन माण्हुनि खे सुञाणो। ऐं थोरो पंहिंजे ॿाहिरें कम जी बि तव्हांखे थोरी निशानदेही कंदो हलां। जॾहिं पंहिंजो वाशिंगटन में कमु शुरू कयुमि त सोचियमि त सभिनी खां अहम शइ कहिड़ी आहे असांखे, उहा आहे असांजी ॿोली। ऐं ॿोली जेका आहे सा ॿोली सां ई क़ौमूं सुञातियूं थी वञनि, ॿोलियूं सां ई क़ौमूं ज़िंदा रहनि थियूं। ऐं उन जे लाइ कोशिशि वरितीसीं, जंहिंजे करे अञा शुरू न थी सघियो आहे वॉइस ऑफ अमेरिका, पर ज़रूरु शुरू थींदो। पर किन माण्हुनि चयो, पोइ वरी इन विच में असां कोशिशि कईसीं त कराची काउंसिल जी वेबसाइट जेका आहे सा उहा सिंधी में थी। किन माण्हुनि जो असां ठाहियूं, मूं वटि ख़त पिया आहिनि, लेटर पिया आहिनि। उन्हनि माण्हुनि खे बि सुञाणिजो जेके अहिड़े क़िस्म जूं कूड़ियूं ॻाल्हियूं करे ऐं ॿियनि जो पोरियो चोरी कनि था। उन्हनि खे ज़रूरु सुञाणिजो। ऐं तव्हांखे ॿुधायां त वॉइस ऑफ अमेरिका ज़रूरु शुरू थींदो। पंहिंजी ॿोली लाइ कोशिशि कंदा रहंदासीं। राति बि जिते टिकाणो हुयो उते हिकिड़ी असांजी सिंधियाणी न्याणी उन असांखे रहायो ऐं शाबस अथसि। वरी दादा टी.एल. वासवाणी जो किताबु खणी आई त सिंध एंड सिंधीज़। मूं चयो इन जी कापी मूंखे ॾिजां। उहो खणी आई ऐं पंहिंजे वालदा जो पासपोर्ट ॾेखारियईं ऐं वरी हिकिड़ो किताबु ॾेखारियईं, रोशनी, जेको 1959 में सिंध मां, कराची मां, दादर मां छपियो। ऐं अहिड़े नमूने सां अहिड़ा माण्हू बि आहिनि, अहिड़ा यंग माण्हू जिन में मूंखे सुजाॻी आणणी आहे ऐं ॿाहिरिनि माण्हुनि में बि सुजाॻी आणणी आहे। बाक़ी पाण में वेही कचहरी करे डाड़ा छका हणी ऐं वरी ॿिए ॾींहुं उहे साॻियां, हफ़्ते खां पोइ साॻियां, महीने खां पोइ साॻियां, पोइ मायूसियूं आहिनि। जॾहिं मायूस थियो, जॾहिं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न अचे, जॾहिं तव्हांखे अंदरि में कावड़ हुजे, जॾहिं तव्हांखे कुझु बि थिए, वॉक इज़ द बेस्ट। वॉक इज़ द सिंबल ऑफ लाइफ। वॉक इज़ तव्हांखे जेको आहे पंहिंजी हिकिड़ी सुजाॻी ॾींदो। दैट्स ऑल्सो आई जस्ट रियलाइज़। सदाईं गॾु वॉक इज़ कंटिन्यू। GSM।